गवर्नमेंट से गॾु जेको आहे हेल्थ डिपार्टमेंट में पार्टनर आहे ऐं सिंध जूं 114 अस्पतालूं संभाले पियो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त 114 अस्पतालनि में हज़ारनि जी तइदाद में हिननि जेके बि मुलाज़िम थिया आहिनि 5 महीननि खां उन्हनि जी पघार न थी आहे। असां RH इस्लाम कोट में ही जेके IH जा मुलाज़िम आहिनि, असां गवर्नमेंट मुलाज़िम वांगुरु ॾींहुं राति मुख़्तलिफ़ ड्यूटियूं कनि था ऐं तमामु वॾी महिनत ऐं ईमानदारी सां कनि था। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हर जहिड़ो एरिया जिते बाक़ी हेल्थ जा मुलाज़िम आहिनि उनखे रिस्क अलाउंस मिले थो, कोरोना अलाउंस मिले थो, हार्ड एरिया अलाउंस मिले, लेकिन हिननि खे सफ़ा मामूली पघार मिले थी, पर उहा बि 5 महीननि खां बंदि आहे। केॾी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त हिकु इदारो जेको सिंध गवर्नमेंट जो पार्टनर आहे ख़राबु आहे। हुन खां अलावा जेको आहे मेडिसन में ॾाढो इशू थिए पियो। हिते जेके बि मरीज़ अचनि था उतराए कनि था ऐं हूअं असांखे चवनि था त बाबा तव्हां दवाऊं असांखे सही कोन था ॾियो। महिरबानी करे असीं अपील कयूं था डिपार्टमेंट खे त जल्द खां जल्द असांखे पघारूं ॾिनी। महिरबानी करे असांखे 5 महीननि जूं पघारूं जारी कयो वञनि ऐं ताहिर अब्बास साहब आयो असांखे कोई बि जवाबु न ॾिनो त तव्हांजूं पघारूं थींदियूं या कोन थींदियूं। आयो सिर्फ़ु इस्पताल जी विज़िट करे हलियो वियो, असांखे कोई ख़बर न हुई। ताहिर अब्बास उन्हनि खां इहा मुतालबो था करियूं त असांखे जल्द अज जल्द असांजी जेका सैलरी आहे असांजी मंज़ूर कई वञे। 5 महीननि खां असां जेका सैलरी असांखे इशू कोन थी आहे, उनजे करे असीं ॾाढो फ़काकशी जो शिकार थी पिया आहियूं। ज़िले सदर सुरेश कुमार संजो RH इस्लाम कोट IH जे हवाले थियण खां 5 महीना गुज़रण जे बावजूद बि हिननि जी पघार न थी आहे। इस्पताल जे हालात जेकॾहिं असीं ॾिसूं था त असां पाण खे रोइण थो अचे। ॿारहं खां पेशेंट जेके बचनि था मिसिन खां ज़ुल्म आहे। अहिड़े इदारे खे असीं हाणे अॻिते छा चऊं। 5 महीननि खां जंहिंजे घर में अटो न आहे, बचा उन्हनि जा कीअं था किरनि, कीअं था उन्हनि खां हलनि। अहिड़ो असां वटि वक़्तु आयो आहे जेको घर में अटो शाम जे टाइम न आहे। एतिरे जेके बि असां वटि IH जा मुलाज़िम वेठा आहिनि उन्हनि सां असां गॾु आहियूं।